एटलो दियो तो सा केड़ो संगत आरे खेल कयो ये थरो बुधा एक दोस्त होय तो चई हालू ता गोथ दे गोथ वती जो मुखे बुधाई कोन तो ते मातो को पीर सदाईंदुस ओते जे मर पोता सीता जी मुखे ताई बार प्यारे वनी घरों खत बत कदरा आयो कोड़न के चई आयो तो मुझे पीर आयो वा मुर्शिदा मुझो आयो आजे ता के दुआ कई नानी तक कारी कामिल साई अली रही तो मो आयो वा तो मुखे का खबर न दादी खत अची वई खत ये मथू तुक जुरलियूं विछाई जीवियूं हर गाल मजर वडी ते मेहमान जी इज्जत का बाराड़ी में मुके का खबर ही कोन थी पीरा को मुके ते तो सदा मा चई खत ते बेतुस को ते मायूं मर्द जिको इंदो वियो मुके हथन ते चुमियूं दींदो ही हेठ वेंदा वञन पत ते तो मां उन्हनि खे चयो मां मां मथे थी वियो ने थी वियो चना बा मां चई असां हेठ वेंदा थी बाशा तूं पीर ऐं असां हेठ वेंदा थी दुआ कर मां परेशान थी वियमि तो उन छोरे मूंखां जेको गॾु उन मूंखे अखियुनि जी चुप करे वेही रहा हाणे बता पेस्ती कराई तोखे पीर सदायो आहे मां तो हितमि दॿा मायूं वंदी वियूं का चए मूंखे सॻो पढ़ी ॾे का चए मूंखे ई का चए मुंहिंजी दगी खीर कान थी ॾे दुआ कर साईं में खीर घटि थी ॾे दुआ कर साईं का चए साईं मुंहिंजी औलाद कोन थो चए दुआ कर पोइ पलाल सड़ियल हुजे उनजी खाक खयमि चपती ॾिनमि हिकिड़ी माई खे मां जमा थी सुबुह जो सनेरा न्याव थी अंगिल ॿोड़े खाक जी जबान ते रखे चटे छॾिजांइ ही मिसरी जी ॻोड़ी ते पुट खपे या धीउ खपे चई मूंखे औलाद खपे कहिड़ो बि खपे तो मिसरी ॾिनमि मां ॿ ॻोड़ियूं पई ॿई ॻोड़ियूं खाई छॾिजांइ तोखे औलादड़ो थींदो पर जोड़ो पुटनि जो ॼमंदो धोनी चयो त चयो मूंखे पुट जो औलाद छो या धीउ जो औलाद मां तोखे वछ ॾींदसि हाणे मां हुते मुर्शिद अची वियो त वॾो वरी मूंखे चवनि धागा पढ़ी ॾे मां चयोमांसि धागो त मूं वटि कोन्हे को वरी रील खणी आया हाणे कुझु अची न वेठो धागे खे पढ़ा वेठो चपनि खे वेठो चोरियां गंदूक बि वेठो ॾियां चपनि खे वेठो चोरियां गंदूक हुननि खे ॾिनमि का माई खे ॻीची में विझां कंहिंखे ॿाह में ॿधां मां चयो अला करे ॻीची रहो चयो ॻीची न हली वञो मां पीर हाणे ज़ालिम मूंखे ते कूड़ो छा सॾरायो आहे अची हाणे मां त पिटी थी वियुसि छो बाबा हाणे होते जो मां पहुतमि उन्हनि जो यकीन हो त हाणे माई उन्ही खे औलाद छो उन माई मूंखे साल खां पोइ जो वियुमि ख़बर पई उन माई खे औलाद छो आहे मूंखे वछ ॾिनई कॾहिं माई अॼु उहे मुंहिंजा मुरीद थी विया आहिनि होते हाणे मूं सिकनि पिया था साईं कोन थो अचे असांजे घोट साईं कोन थो अचे असांजे घोट मां त पिटी थी वियुसि ज़ालिम खे ख़ुदा जी मार पए मूंखे हली होते सैयद सॾराई छा चई मां त पिटी थी वियुसि हाणे उहे मुंहिंजा मुरीद थी विया आहिनि हाणे साल साल ते मूंखे रोज़ हर साल ते यादि कंदा आहिनि साईं अचे चांवर खणी वञे अन्न लथो आहे साईं खणी वञे त हाणे मां वञा ई कोन थो उन्हनि ॾे हाणे हिते अची निकितियूं उन पंहिंजे माइट वटि त मुर्शिद खे वठी आहे असां मुर्शिद खे मञूं था असां मुर्शिद जा नौकर आहियूं असांखे मुर्शिद औलाद ॾी वियो आहे वतराए मुंहिंजे अलाह खां असां उन जा नौकर आहियूं उन्हनि माइनि मूंखे साईं खे चवां पको ई पको मुर्शिद करे छॾियो मां ग़रीब मिसकीन माण्हू हाणे मूंखे पालक राज हाणे मां फ़क़ीर माण्हू होते हुन शाह जो सॾरायो त तुक जी रिलनि ते ॿुधायां चवां थी हिकिड़ी माई मूंखे 5000 थी ॾे मां उन खे चयो न मां मां पैसा न वठंदो आहियां त हू वरी पंहिंजे मुरीद मुआरे खे बि चए थी तुंहिंजो मुर्शिद पैसा नथो वठे त मुरीद चवनि थी मुर्शिद पैसा न वठंदो आहे हिनखे चांवर ॾियो त उहे चांवर वरी 3 किलो खणी आई त मां मुंहं में पंहिंजो मूंखे चंबो आयमि त मां 5000 वठां भला 3 किलो चांवर केॾे कयमि त 3 किलो चांवर ते कंहिं न कंहिं तगारी ॾिनी कंहिं अधु तगारी ॾिनी 6-7 पाचका थी विया मां निकितो हली आयुमि बाबा वॾी महिरबानी तो मां पिटियल आहियां हुते मूंखे ज़ालिमनि सैद करे सॾरायो तो मां उन ॾींहुं काॾे पिटी जी वियो अलाह हुते वॾी महिरबानी।